सांगड़ में ज़ुल्म जे इंतिहा क़त्ल थियल 3 ॼणनि जे वारसनि जो 4 ॾींहनि खां लाशुनि सुधो थियणो जारी। धुर बणियल पुलिस केस दाख़िल करण खां इनकारी। सिंध जे घरू वज़ीर भी पुलिस जी हठधर्मीअ जो नोटिस वठण बदिरां ख़ामोशी इख्तियार करे वरिती। सांगड़ प्रेस क्लब आॾो 4 ॾींहनि खां जारी धरणे में औरतूं ऐं मासूम ॿारड़ा भी शामिल। मक़तूलनि जे वारसनि चयो आहे त पुलिस जी बेहिसी जारी आहे। जेसीं ताईं MNA अलाउद्दीन ऐं ॿियनि ते केस दाख़िल न थींदो तेसीं ताईं धरणो जारी रहंदो। सांगड़ में 3 ॼणनि जे क़त्ल वाक़े ख़िलाफ़ असेंबली में मुज़म्मती ठहिराउ जमा। PTI MPA सजाद सुमरो पारां जमा करायल ठहिराउ में चयो वियो आहे त सांगड़ जे ॻोठ जानी गुणेजो में हथियारबंदनि जे फायरिंग जे नतीजे में 3 ॼणा क़त्ल ऐं 20 खां वधीक ज़ख़्मी थिया। 62 जवाबदारनि ख़िलाफ़ FIR दाख़िल करण लाइ वारसनि पारां 4 ॾींहनि खां एहतजाज जारी आहे। SSP सांगड़ IG सिंध ताईं पुलिस जो सॼो निज़ाम बेवस बणियल आहे। MQM जे MPA साबिर क़ाइम ख़ानी ऐवान में ॻाल्हाईंदे चयो त सांगड़ में 3 माण्हू क़त्ल थिया आहिनि पर FIR न पई कटी वञे। वफ़ाक़ जे नाइंसाफ़ीअ जी ॻाल्हि कंदड़ पंहिंजनि सां कहिड़ो सलूक कनि था। सूबाई वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह अपोज़िशन जे तनक़ीद जो जवाब ॾींदे चयो त क़त्ल जी FIR उन माण्हू ते दाख़िल करण लाइ चयो पियो वञे जेको उते मौजूद ई न हो। ख़बर नाहे एहतजाज छो पियो थिए, उन जो मक़सदु कहिड़ो आहे। चोटियारियूं में 3 ॼणनि जे क़त्ल ऐं वारसनि जी मर्ज़ी मूजिब केस दाख़िल न थियण ख़िलाफ़ हैदराबाद में पुरख़ास मिठी ऐं ॿियनि शहरनि में अदालती कार्रवाइनि जो बाइकॉट। मक़तूलनि जे वारसनि जी हिमायत में मुज़ाहिरा छोर कंगरियो ऐं ॿियनि शहरनि में भी एहतजाज कयो वियो। वारसनि जी मर्ज़ी मूजिब केस दाख़िल करण ऐं जवाबदार गिरफ़्तार करण जो मुतालबो। अमरीकी सीड़पकारनि पाकिस्तान खे सीड़पकारी लाइ बहितरीन मुल्क करार ॾेई छॾियो। रियल एस्टेट मैदनियात ऐं आर्टिफिशियल इंटेलिजेंस में अरबे रुपयनि जी सीड़पकारी करण जी ख़्वाहिश ज़ाहिर। अमरीकी सीड़पकारी वफ़द जे सरबराह जेंट्री बेस चयो आहे त चाहियूं था त वधि खां वधि पाकिस्तानियुनि वटि पंहिंजो घर हुजे। हिते अहिड़ी तामीराती टेक्नोलॉजी आणणु चाहियूं था जंहिंसां 1 महीने में 3 माड़ इमारत तामीर थी वञे। पाकिस्तान में ॻाल्हियूं न पर कारोबार करण आयो आहियां। मौजूदु हुकूमत जी मुआशी सिफ़ारतकारियुनि सां को बि वास्तो न आहे। अमरीकी सीड़पकारनि जे वफ़द वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां बि मुलाक़ात कई। पाकिस्तान जे वापार दोस्त पॉलिसीज़ जी वखाण। सदर आसिफ अली ज़रदारी तकरारी पीका एक्ट तरमीमी बिल ते सही करे छॾी। सदर ममलिकत जी सही खां पोइ तकरारी पीका एक्ट तरमीमी बिल 2025 कानून बणिजी वियो। सदर आसिफ अली ज़रदारी डिजिटल नेशन पाकिस्तान बिल 2025 जी मंज़ूरी ॾेई छॾी। सदर नेशनल कमीशन ऑन दी स्टेट ऑफ विमेन तरमीमी बिल ते भी सही कई। सिंध हुकूमत ईरान जे सूबे खरासान जे विच में वापार में सहकार बाबति मुआहिदे ते सही। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त मुआहिदनि जो मक़सदु ॿिन्ही खितनि जे विच में ॿितरफ़े वापार लाइ सहकार वधाइणु आहे। मुआहिदे सां ॿितरफ़े वापार खे हथी मिलंदी ऐं ॿियनि केतिरनि ई शोबनि में बि सीड़पकारी जा मौक़ा पैदा थींदा। वफ़ाक़ी जांच इदारे FIA जे डायरेक्टर जनरल अहमद इसाक जहांगीर खे उहिदे तां हटाए एस्टेब्लिशमेंट डिवीज़न में OSD बणायो वियो। नोटिफिकेशन जारी। एस्टेब्लिशमेंट डिवीज़न नए DG FIA लाइ नाला शॉर्ट लिस्ट करण शुरू करे ॾिना। 21 ग्रेड जे पुलिस ऑफिसर्स फरहद अली जुणेजो, खादम हुसैन रिंद ऐं जावेद अहमद डोगर जा नाला शॉर्ट लिस्ट कया विया। ज़रियनि मूजिब 3 पुलिस ऑफिसर हिन वक़्तु एस्टेब्लिशमेंट डिवीज़न में OSD आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ एस्टेब्लिशमेंट डिवीज़न खे पुलिस ऑफिसर्स मां DG FIA मुक़रर करण जी हिदायत कई हुई। सुप्रीम कोर्ट जे आईनी बेंच 9 मई खां सिवा फौजी अदालतनि जे फ़ैसिलनि जा मिसाल घुरे वरिता। दिफ़ा वारे वकील फौजी अदालतनि में ट्रायल वारो रिकॉर्ड अदालत में पेश करे छॾियो। अदालत रिकॉर्ड वापसि कंदे चयो त अपील दौरान रिकॉर्ड जो जाइज़ो वठणु मुनासिब नाहे। जस्टिस हसन अज़हर चयो त मिलिट्री ट्रायल हेठि जवाबदार खे मीडिया ऐं वारसनि सां मिलणु ॾिनो वेंदो आहे। दिफ़ा वारे वकील ॿुधायो त कानून में रिसाई जो हक़ आहे पर सिक्योरिटी ख़दशनि सबबि नथो ॾेई सघिजे।
जस्टिस जमाल मंदोखेल चयो त जवाबदार अदालत जो फेवरेट चाइल्ड हूंदो आहे। छा मिलिट्री कोर्ट में बि जवाबदार खे फेवरेट चाइल्ड सम्झो वेंदो आहे? वकील वराणियो त मिलिट्री रूल्स मूजिब जवाबदार खे मुकमल तहफ़ुज़ हूंदो आहे। जस्टिस जमाल मंदोखेल चयो त सेशन जज 20 सालनि जी महिनत बाद ठहंदो आहे। अॼुकल्ह असांजो मुल्क एतिरो ट्रेंड ते थी वियो आहे जो 8 जजिस जे फ़ैसिले खे 2 जजिस चवनि था त ग़लति आहे। पीटीआई चेयरमैन बैरिस्टर गोहर चयो आहे त ॻाल्हियुनि जा दर असां न हुकूमत बंदि कया। हुकूमत जी ॻाल्हियुनि वारी कमेटी में अहिड़ा माण्हू बि शामिल हुआ जिन नथे चाहियो त ॻाल्हियूं कामयाब थियनि। खैबर पख्तूनख्वा में का बि तब्दीली न पई अचे। अली अमीन गंडापुर ते मुकमल एतमाद आहे। पीटीआई अॻवान शिबली फराज चयो आहे त जुडिशल कमीशन जुड़ण सां सच साम्हूं अचे हा ऐं हुननि जी हुकूमत हिकु बि ॾींहुं न हले हा। अलकादर ट्रस्ट केस जे फ़ैसिले सां ज़ाहिर थिए थो हिकु ख़ासि एजेंडा तहत सज़ाऊं ॾिनियूं पयूं वञनि। सिंध हाई कोर्ट जे 12 एडिशनल जजिस उहिदे जो हलफ़ खणी वरितो। सिंध हाई कोर्ट में जजिस जो अंग वधी 40 थी वियो। चीफ जस्टिस शफ़ी मोहम्मद सिद्दीकी 9 एडिशनल जजिस खां हलफ़ खणायो। हलफ़ खणंदड़ एडिशनल जजिस में जस्टिस मीरा मोहम्मद शाह, जस्टिस तनसीम सुल्ताना, जस्टिस हसन अकबर ऐं जस्टिस अब्दुल हामिद घुरगड़ी शामिल। जस्टिस जान अली जुनेजो, जस्टिस ज़ीशान हैदर, जस्टिस मोहम्मद अली जाफ़र, जस्टिस ख़ालिद शाहानी भी हलफ़ कयो। जस्टिस रियाज़त अली साहड़, जस्टिस फैज़ुल हसन शाह, जस्टिस निसार अहमद ऐं जस्टिस उस्मान अली हादी भी सिंध हाई कोर्ट जे एडिशनल जज तौर हलफ़ कयो। तकरीब में जजिस ऐं वकीलनि भी शिरकत कई। नवदेरो में बदमनी जी बाह 4 बंद वापारी के क़तल करे दुकान मां पैसनि सां भरियल बाछको फुरे विया। निम जी चाड़ी वारे इलाइक़े में 4 बंदनि दुकान ते चढ़ाई करे वापारी संतोष कुमार के गोलियूं हणी वापारी के क़तल करण बाद हथियारबंद दुकान तां पैसनि सां भरियल बाछको बि खणी विया। पुलिस वापारी जो लाश पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतकिल करे छॾियो। मक़तूल जे वारसनि जो चवणु आहे त असांजी कंहिंसां बि दुश्मनी नाहे। ज़ालिमनि संतोष कुमार के क़तल करे ज़ुल्म कयो आहे। प्यार जे डटे ते अमेरिका खां कराची पहुतल औरत देह वञण खां इनकार बाद वापसि नौजवान जे घर पहुची वई। अमेरिकी औरत गार्डन वारे इलाइक़े में नौजवान जे घर ॿाहिरां पार्किंग एरिया में वेही रही। अपार्टमेंट जे यूनियन तरफ़ां औरत खे वापसि वञण जो चयो वियो पर हूअ राज़ी न थी। 2 ॿारनि जी माउ ओनेजा एंड्रियो नाले अमेरिकी औरत सोशल मीडिया ते 19 सालनि जे निडाल मेमून सां मोहबत खां पोइ 11 अक्टूबर 2024 ते कराची पहुती हुई। नौजवान निडाल मेमून औरत सां शादीअ लाइ राज़ी हो पर घर वारनि मना करे छॾियो। अमेरिकी औरत केतिरनि ई ॾींहनि खां कराची में दरबदर रही। औरत खे अॼु कतर एयरलाइंस ज़रिए वापसि सुम्हारण जी कोशिश कई वई त हुन इनकार करे छॾियो। मेहर में खोसा ऐं मक्सी बिरादरी जे बिंदरनि में झेड़े दौरान क़तल थियल पुलिस जे वारसनि पारां इंसाफ़ लाइ मंझंदि खां धरणो जारी। जिसकम चेयरमैन सनान कुरैशी जी बि शिरकत इंडस हाईवे ते धरणे सबबि ट्रैफ़िक मुअतल। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त हथियारबंदनि बरकत खोसो खे बेगुनाह क़तल करे ज़ुल्म कयो आहे। पुलिस जवाबदार गिरफ़्तार नथी करे। गंबट में पुलिस जे मुबैना तशद्दुद में फोत थियल नौजवान जे वारसनि जो लाश रखी धरणो। सूबाई घरो वज़ीर जे नोटिस वठण बाद SHO ऐं वॾे मुंशी समेत 5 एहलकार मुअतल। नौजवान सजाद आलमाणी जे वारसनि जो चवणु आहे त पुलिस नौजवान खे लॉकअप में तशद्दुद करे क़तल कयो आहे। हाणे नौजवान जे आपघात जो ड्रामो रचाए खून लोढ़ण जी कोशिश कई पई वञे। रियासती भरिसां 6 वरनि जे नींगर सां मुबैना बदफेली। ॻोठ सैद नबन शाह कुंडा खाई में 6 वरनि जे नींगर सां मुबैना तौर बदफेली थियण ख़िलाफ़ वारसनि पारां इंसाफ़ लाइ एहतिजाज। मुतासिर नींगर जे वालिद इल्ज़ाम मञींदे चयो त जवाबदार रीम शाह नींगर खे चाकू ज़रिए मुतमा धमकियूं ॾेई ज़्यादती जो निशानो बणायो। अठनि महीननि जी पघार वठो ऐं घर वञो। अमेरिकी सदर ट्रंप सरकारी मुलाज़िमनि खे धमकीअ जहिड़ी आछ करे छॾी। अमेरिकी मीडिया मूजिब ट्रंप इंतज़ामिया सरकारी मुलाज़िमनि खे ईमेल मोकिले चयो आहे त नौकरी छॾण जे बदिले घर वेठे 8 महीननि जी पघार खणो। ही ऑफर 6 फरवरी ताईं आहे। जेको फ़ाइदो वठणु चाहे ईमेल जे जवाब में इस्तीफ़ा लिखी मोकिलियो। ट्रंप इंतज़ामिया जो अंदाज़ो आहे त 10% मुलाज़िम यानी लॻभॻि 2 लख मुलाज़िम आछ क़बूल करे सघनि था।
हुकूमत खे $100 अरब जी बचत थींदी। अमेरिका जो जदीद तरीन वेढ़ाक जहाज़ F-35 किरी तबाह थी वियो। वीडियो भी साम्हूं अची वई। परडेही मीडिया मूजिब अमेरिकी फिज़ाइया जो वेढ़ाक जहाज़ अलास्का में अमेरिकी एयरफोर्स बेस में किरी तबाह थियो। पायलट पाण बचाइण में कामयाब। साम्हूं आयल वीडियो में जहाज़ खे कलाबाज़ू खाईंदे हेठि ईंदे ॾिसी सघिजे थो।